11 मई 2013 जे इलेक्शन जी सज़ा कॾहिं ख़त्म थींदी? कार्यकारिणी फोर्थ शेड्यूल मां कॾहिं आज़ादी मिलंदी? दादू ज़िले में हमेशा हिक ई पार्टी क़ाबिज़ रही आहे। हिन पार्टी में सिर्फ़ सरदार, मीर, पीर ऐं वॾेरा आहिनि ऐं उहे कॾहिं बि नथा चाहिनि त दादू ज़िले में का सियासी पार्टी अचे थी या को नओं उम्मीदवार उभरी अचे। दादू ज़िले जी तारीख़ गवाह आहे त जॾहिं इलेक्शन ई थी आहे, जॾहिं में बि उम्मीदवार इलेक्शन में हिसो वरितो आहे, उन मथां दादू जी धरती तंग कई वञे थी। दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे सख़ी सरदार चारण। 2013 जे इलेक्शन में साबिक़ वज़ीर आला सिंध डॉक्टर अरबाब गुलाम रहीम जी सियासी पार्टी मुस्लिम लीग जे टिकट ते NA 232 दादू जोही में PS 74 दादू जे ॿिन्ही तकनि ते इलेक्शन में हिसो वठंदड़ शाहिद अली हैदरी बाट दादू प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतजाज कंदे 5 ॾींहं बि अलामती बुख हड़ताल कंदे मीडिया अॻियां दाहींदे चयो त दादू ज़िले में हमेशा हिक ई पार्टी क़ाबिज़ रही आहे। उन पार्टी में सिर्फ़ सरदार, मीर, पीर ऐं वॾेरा आहिनि। उहे कॾहिं बि नथा चाहिनि त दादू ज़िले में का नई सियासी पार्टी अचे या को नओं उम्मीदवार उभरी अचे। मूं मथां काफ़ी कूड़ियूं बि FIRs दाख़िल कई वयूं आहिनि। उम्मीदवारनि इलेक्शन में हिसो वरितो ऐं उन मथां दादू जी धरती तंग कई वञे थी। मूंखे मुसलसल 12 साल खां फोर्थ शेड्यूल में क़ैद आहियां। मूंखे हर वक़्तु फोर्थ शेड्यूल जे आड़ में माली, जिस्मानी, ज़हनी टॉर्चर कयो वञे थो। मूंखे आख़िर सियासी इंतकामी कैदीअ मां कॾहिं आज़ादी मिलंदी? छा मरण घड़ीअ ताईं मूंखे सियासी इंतकामी निशाने ते रखियो वेंदो? छा मरण घड़ीअ ताईं आऊं फोर्थ शेड्यूल में क़ैद रहंदसि?